बोलिए सदगुरु साईं सेऊराम साहिब की जय। बोलिए सदगुरु साईं हरचूराम साहिब की जय। बोलिए सदगुरु साईं धर्मूराम साहिब की जय। बोलिए संत सदगुरु साईं लखीराम साहिब की जय। बोलिए सदगुरु साईं जीवन घोट साहिब की जय। बोलिए सदगुरु साईं देवन राम साहिब की जय। बोलिए हाजरा हजूर सदगुरु साईं रूपाराम साहिब की जय। आग लगी आकाश में झड़ झड़ गिरन अंगार, संत न होते जगत में तो जल मरता संसार। अगर न हो जनवा इहे संत सचारा, तन धरती हुजया न सिज चंद्र तारा, न सिज चंद्र तारा। प्रेमियों, हिन मायावी दुनिया में इंसान जे उद्धार करण लाए समय समय ते अनेक संतन महापुरुषन जन्म वरतो। त्रेता में भगवान राम अवतार वरतो ऐं द्वापर में भगवान श्री कृष्ण मथुरा नगरी में अवतरित थियो। ठीक उन्हीं तरह हिन कलयुग में गुरु नानक देव पातशाह, अमर उडेरो लाल असांजो झूलण साईं स्वामी टेऊराम साहिब, साईं सतराम दास साहिब, अमर शहीद संत कंवरराम साहिब, साईं वसण घोट ऐं ॿियनि भी अनेकन महापुरुषन जीव जे कल्याण करण लाए हिन धरतीअ ते जन्म वरतो। इन्हीअ कड़ी में ही सुहारी सिंधड़ीअ जे बाग में शाहपुर थले वारा परम पूजनीय साईं सेऊराम साहिब जड़ा शूरवीर संत पैदा था, जिन पंहिंजी आत्मिक भक्तिअ सां राम नाम जी जोत जागाई ऐं उन्हीअ जोत में पाण समाइजी वया। साईं सेऊराम साहिब जन खां वठी ही शाहपुर थले साहिब जी गादीअ जी शुरुआत थी। साईं सेऊराम साहिब जन खां पोइ उन्हनि जी गादीअ ते साईं हरचूराम साहिब जन गादी नशीन थिया। स्वामी हरचूराम साहिब जन त ॼमंदे ही ॼाम हुया। जेको वचन संदसि मुख मां निकिरी वञे, उहो वचन खुद खुदा खे भी पूरो करणो पवंदो हो। स्वामी हरचूराम साहिब जन कई चमत्कार पंहिंजे जीवन में कया। उन वक्त में साईं धर्मूराम साहिब जन भी थले साहिब जी खूब तन ऐं मन सां सेवा कंदा हुया। स्वामी हरचूराम साहिब जन खां पोइ साईं धर्मूराम साहिब जन उन गादीअ जा मालिक थिया। स्वामी धर्मूराम साहिब जन नंढपण खां ही अलमस्त हुया ऐं सदाई फ़कीरन वारा ॻुझा ॿोल ॿोलींदा हुआ। खुदा जे लिखियल खाते खे भी मेटे छॾण जी संदन भरपूर शक्ति हुई। साईं धर्मूराम साहिब जन भी पंहिंजी सॼी जिंदगी पूज्य थले साहिब जी शेवा में अर्पित करे छॾिया हुई। साईं धर्मूराम साहिब जन खां पोइ गादीअ जी ॾोर साईं लखीराम साहिब जन संभारी। साईं लखीराम साहिब जन जो त जियां संदन नालो हुयन, तहिड़ा ही संदन उन्हनि में गुण समायल हुया। साईं जन त लखन में हिकु हुया। हिंद ऐं सिंध जे बंटवारे थियण खां पोइ हिंदुस्तान जे उल्हासनगर शहर जे 5 नंबर में अची साईं सेऊराम साहिब जन जी जोत जागाई ऐं साईं हरचूराम धाम बणायो। पंहिंजे सतगुरनि जे दर जी निरइच्छा दिल सां सेवा कंदे लाखीणा लाल बणजी पंहिंजे मालिक जे अंश में लीन थी विया। उन खां पोइ पूज्य थले साहिब जी जागंदी जोत में परम पूजनीय सतगुरु साईं जीवन घोट साहिब जन पंहिंजी तपस्या जी ताक़त जो तेल विझंदा रहिया ऐं सदाई पंहिंजे मुर्शिद जे वचननि ते हलिया। साईं जीवन घोट साहिब जन खां पोइ साईं देवन राम साहिब जन
उन गादीअ जा हक़दार बणिया। साईं ॾेवनराम साहिब जन हमेशा ही खुदा जे भाणे ते राज़ी रहंदा हुया ऐं पंहिंजी संगत में सदाई साईं जो रूप ही ॾिसंदा हुया। सन 1983 में साईं ॾेवनराम साहिब जन जे ज्योति जोत समाइण खां पोइ साईं हरचूराम धाम जी गादीअ ते हाज़रा हज़ूर साईं रूपाराम साहिब जन विराजमान थिया, जिन जे हथड़नि में अॼु भी उहा प्यार भरी करामत आहे कि जंहिंजे मथां भी प्यार जो हथड़ो रखंदा आहिनि उन्हीअ पल में ही उन प्रेमीअ खे बिन मांगे सब कुछ मिली वेंदो आहे। 83 वरह जी उम्र में भी हिन वक्त उन्हनि जी अखियुनि में खुद खुदा जो साक्षात दर्शन थींदो आहे। पंहिंजी सेहत खे भी न ॾिसंदे सदाई पंहिंजे प्रेमियुनि जी खुशी में खुशहाल रहंदा आहिनि ऐं सदाई नाम जी खुमारी में रंगियल रहंदा आहिनि। अहिड़नि सचन संतन जी फुलवाड़ी सदाई वसंदी रहे, सदाई वधंदी रहे, सदाई वसंदी रहे। भागन वारा प्रेमियों, हुआ त हिन जुबान के काई भी ताकत नाहे कि संतन जी महिमा बयां करे सघे। इन करे गुरु साहिब जन भी पंहिंजी वाणीअ में लिखियो त संत की महिमा वेद न जाने, जेता सुने तेता बखाने। त अचो उन्हीं आधार ते असां सभई साईं जीवन घोट साहिब जन जी 40 सालाना वर्सी ते साईं जीवन घोट साहिब जन जी महिमा जी ही भावंजलि पंहिंजे थले वारे साईं के अर्पण था करियूं ऐं थले वारे साईं खां इहा ही दुआ घुरऊं त हीअ भावांजलि शल संतन जे चरणन में कबूल पवे। साईं जीवन घोट जी कहानी सबखे तो बुधाया जुबानी। साईं जीवन घोट जी कहानी सबखे तो बुधाया जुबानी। सिंधड़ीअ में अवतार धरे आयो लाल सचो लासानी। सिंधड़ीअ में अवतार धरे आयो लाल सचो लासानी। साईं जीवन घोट जी कहानी सबखे तो बुधाया जुबानी। साईं जीवन घोट जी कहानी सबखे तो बुधाया जुबानी। साईं जीवन घोट साहिब जन जो जन्म सन 1920 में सुहारी सिंधड़ीअ जे सखर शहर जे बाग हयातड़ीअ शाह घिटीअ में श्री खिलूमल जे घर में थियो। संदन माता जो नालो केवल बाई हो। कंहिं महापुरुष लिखियो आहे त शल अहिड़ा लाल ॼमन जेके ॼमदे ॼाम बणी दुनिया खे रोशन कन। साईं जीवन घोट साहिबन खे नंढपण खां ही मुख में मणिया हुई ऐं सदा पेशानी भी चमकंदी रहंदी हुई। तंहिं करे कवि पंहिंजी कल्पना करे थो।
पिता श्री खिलूमल जो अॼु भाग वयो त खुली। पिता श्री खिलूमल जो अॼु भाग वयो त खुली। माता केवल बाई खेला खीणो लाल वयो त मिली। माता केवल बाई खेला खीणो लाल वयो त मिली। सची मुख में हुई त मणिया, सची मुख में हुई त मणिया। सदा चमके पई पेशानी, साईं जीवण घोट जी कहानी। सबखे तो ॿुधाया ज़ुबानी, साईं जीवण घोट जी कहानी। सबखे तो ॿुधाया ज़ुबानी। नंढपण खां ही साईं जन जो स्वभाव बिल्कुल निर्मल हुयो। सदा साईं जे रंग में रंगियल रहंदा हुया ऐं संदन मन में निहठाई ऐं निमाणाई रहंदी हुई। वरी वाणी त अहिड़ी मिठी हुई ॼण त लॻंदो हो कि सरस्वती साक्षात साईं जन जे मुख में विराजमान आहे। सदाई हर कंहिं सां मुर्की ऐं मुश्की करे ॻाल्हाईंदा हुया। तंहिं करे कवि पंहिंजो भाव प्रकट थो करे। नंढपण खां हुया निर्मल, साईं जे रंग में रंगल। हुई नेठाई मन में, वाणीअ में मिठास भरियल। नंढपण खां हुया निर्मल, साईं जे रंग में रंगल। हुई नेठाई मन में, वाणीअ में मिठास भरियल। सदा मुर्की ऐं मुश्की, सदा मुर्की ऐं मुश्की ॻाल्हाए सब सां संत सुजानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधाया ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधाया ज़ुबानी। साईं जीवण घोट साहिब जन जियां थोड़ा वॾा थिया त पिता श्री खिलूमल साईं जन खे स्कूल में विहारे आया। पर साईं जन जो त मन स्कूल में ऐं पढ़ाईअ में बिल्कुल भी न लॻंदो हो। पिता श्री खिलूमल जो इहो अरमान हुयो त मुंहिंजो सुपुत्र पढ़ाई करे वॾो थी धंधे वहिंवार में लॻे। हर हिक माता पिता जे मन में इहो अरमान थींदो आहे त मुंहिंजी औलाद वॾी थी पढ़ाई करे कुछ बणिजे। कोई सोचींदो आहे त मुंहिंजो पुट डॉक्टर ठहे ऐं कोई सोचींदो आहे त मुंहिंजो पुट वकील ठहे ऐं वरी कोई सोचींदो आहे त मुंहिंजो पुट बिजनेस करे। पर साईं जीवण घोट साहिब जन त सिक जो सबक ऐं प्यार जी पढ़ाई कई ऐं हिन कूड़ी दुनिया खां रिश्तो नातो टोड़े पंहिंजे साईं सां जन्म जन्म जो रिश्तो ॻंढे छॾियाऊं।
बस पोइ त हुन मालिक सां अहिड़ी तार जुड़ी वई कि पंहिंजो ऐं परायो सभु विसरी वियो। तंहिं करे कवि लिखे थो, सिक जो त सबक पढ़ा ऐं प्यार जी कई त पढ़ाई, छॾे दुनिया जो पासो प्रीतम सां प्रीत लगाई। सिक जो त सबक पढ़ा ऐं प्यार जी कई त पढ़ाई, छॾे दुनिया जो पासो प्रीतम सां प्रीत लगाई। मालिक सां तार जुड़ी, मालिक सां तार जुड़ी, मिली राह वई रूहानी। साईं जीवण घोट जी कहानी सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट साहिब जन शाहपुर थले वारे संतन साईं धर्मूराम साहिब जन खे सौंपियल त हुया, पर उते घटि वधि ईंदा वेंदा हुआ। जॾहिं साईं जन जी उमिरि 15 सालनि जी हुई तॾहिं संदन माइटीअ जी ॻाल्हि हली, पर साईं जन जी तबियत नाचाक हुजण जे करे माइटीअ जी ॻाल्हि अध में रहिजी वई। जीअं जीअं समो गुज़रंदो वियो, साईं जन जी तबियत अञा वधीक ख़राब थियण लॻी। डॉक्टरनि जूं बि कई दवाऊं कयूं वयूं, पर साईं जन जी तबियत में कोई बि फ़र्क़ु न पियो। माता पिता संदन सोचियो त जंहिंजी हीअ अमानत आहे उन्हनि खे हली सौंपियूं था। संदन पिता खिलूमल ऐं माता केवलबाई साईं जन खे साईं धर्मूराम साहिब जन वटि शाहपुर थले ते वठी आया। साईं धर्मूराम साहिब जन पंहिंजी मस्तीअ में अची साईं जीवण घोट खे चयो त जीवणराम को भॼन ॿुधाए। साईं जीवण घोट जे भॼन ॻाइण खां पोइ साईं धर्मूराम साहिब जन साईं जीवण घोट खे पंहिंजे प्यार जी चमाट हयाऊं। प्यार जी चमाट लॻंदे ई साईं जीवण घोट जो दुख पल में ही दूर थी वियो। उन खां पोइ साईं जीवण घोट साहिब जन शाहपुर थले साहिब जी तन मन ऐं धन सां सेवा करण लॻा। कॾहिं जूठा बासण मलनि त कॾहिं ॿुहारी पाइनि त कॾहिं पाणीअ जा मटका भरनि ऐं हमेशह आए वए खे बि दिल सां मान ॾींदा हुआ। इहा शेवा ऐं सिदक ॾिसी साईं धर्मूराम जन बेहद ख़ुशि थिया ऐं साईं धर्मूराम साहिब जन साईं जीवण घोट जी बांह साईं लखीराम साहिब जन खे सौंपे छॾी। कुछ वक़्त खां पोइ साईं लखीराम साहिब जन हिन दुनिया मां लाॾाणो करे विया ऐं पंहिंजी गादी साईं जीवण घोट साहिब जन खे ॾेई विया। त कवि पंहिंजा भाव व्यक्त थो करे। तन मन ऐं सिक सां कई थले साहिब जी सेवा, तन मन ऐं सिक सां कई थले साहिब जी सेवा, करे धर्मूराम भी दया ॾिना महर संदा मेवा। करे धर्मूराम भी दया ॾिना महर संदा मेवा। मिली गादी मुर्शिद जी,
मिली गादी मुर्शिद जी, बणिया शाह सचा सुल्तानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट साहिब जन जे गादीअ ते विराजमान थियण खां पोइ संदन मालिक जो सचो नूर मिली वियो। साईं जन हमेशा गुलाब जे गुल वांगुरु टिणंदा रहंदा हुया। कॾहिं कॾहिं त कृष्ण लीला भी कंदा हुया, जीअं त कॾहिं मखण मिश्री खाइनि त कॾहिं पंहिंजे लबनि ते मुरली रखी वॼाइनि ऐं सदाई पंहिंजे प्यार सां पंहिंजे प्रेमियुनि जी दिलि खे मोहींदा हुया। तंहिं करे कवि खे लिखणो पियो, करे कृष्ण जिया लीला, प्रेमिन जे मन खे मोहिन। करे कृष्ण जिया लीला, प्रेमिन जे मन खे मोहिन। खाइन प्या मखण मिश्री, मुरलीअ जी तान वॼाइन। खाइन प्या मखण मिश्री, मुरलीअ जी तान वॼाइन। रग रग में प्यार भरे, रग रग में प्यार भरे। कई दुनिया सजी दीवानी, साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट साहिब जन हुअं त अलह लोक फ़क़ीर हुया, पर दिल जा भी तमाम शाहूकार हुया। साईं जन पंहिंजे ॿिन्हिनि हथनि में सोन ऐं हीरनि जूं मुंडियूं ऐं गले में सोना हार पाईंदा हुया। ऐं वरी अहिड़ा दानी दरवेश हुया त जॾहिं भगत ॻाईंदा हुया त उन्हनि खे पंहिंजे हथनि मां सोनियूं मुंडियूं लाहे ॾींदा हुया। ऐं जंहिं मंगते खे हिक या ॿी रुपए जी ज़रूरत हूंदी हुई, उनखे 100 जा नोट ॾींदा हुया। कॾहिं भी कंहिं सवालीअ खे दर तां ख़ाली की न छॾींदा हुया। इन करे कवि लिखे थो, अलह लोक फ़क़ीर हुया, राजाई मन में हुयन। अलह लोक फ़क़ीर हुया, राजाई मन में हुयन। भगतन ऐं संतन खे लाहे सोनियूं मुंडियूं ॾियन। भगतन ऐं संतन खे लाहे सोनियूं मुंडियूं ॾियन। जंहिंखे घुर्ज रुपए ॿींजी, जंहिंखे घुर्ज रुपए ॿींजी, तिनखे नोट ॾियन 100 जानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी, सबखे थो ॿुधायां ज़ुबानी।
साईं जीवन घोट साहिब जन ॼण त शफ़ा जा घर हुया। जेके भी दीन दुखी साईं जन वटि ईंदा हुया, उन्हनि जा दुख हिक पल में दूर करे छॾींदा हुया। ऐं जिन खे शरीर जो कोई भी रोग हुयो या जिन रोगिन जा रोग डॉक्टर भी न दूर करे सघिया, उन रोगिन जा रोग साईं जन पंहिंजे करामत सां दूर कंदा हुया। अहिड़ा कई प्रेमी जिन जे शरीर जा असाध्य रोग भी साईं जन दूर कया, उन्हनि प्रेमिन जूं ही कुछ घटनाऊं मां अवां जे साम्हूं थो रखां। भाई प्रभुदास खेमाणी, जेको उल्हासनगर 5 में रहंदो हो, भाई प्रभुदास खे संदन छापाके जी तकलीफ़ हुई ऐं संदन मुंहं ते भी ॾाढी सूजन थी वई। कई डॉक्टरनि जूं दवाऊं कयाऊं, पर कोई भी फ़ाइदो न पियो। भाई प्रभुदास सिदक ऐं सच्चाई रखी साईं जीवन घोट साहिब जन वटि आयो ऐं साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं, मुंहिंजो ही दुख दूर कयो। साईं जन खेन फ़क़ी ॾेई भाई प्रभुदास खे चयो त इहा फ़क़ी 3 ॾींहं वठ। भाई प्रभुदास साईं जन जा इहे वचन शायद पूरी तरह सां न ॿुधी सघियो, त भाई प्रभुदास साईं जन खे वरजाए चयो त साईं, मां हीअ फ़क़ी घणा ॾींहं वठां। भाई प्रभुदास जा इहे अखर ॿुधी साईं जन गुस्से में अची विया ऐं संदन साईं जन भाई प्रभुदास खे चमाट ठका करे ॾिनी। जीअं ई भाई प्रभुदास खे चमाट लॻी, तीअं ई संदन मुंहं जी सूजन दूर थी वई ऐं छापाको भी गुम थी वियो। भाई प्रभुदास संदन साईं जन जे चरणनि में शीश निवाए साईं जीवन घोट साहिब जन जा शुक्राना मञण लॻो। बोले सदगुरु साईं जीवन घोट साहिब की जय। प्यारा प्रेमियों, साईं जीवन घोट साहिब जन जी ॿी करामात मां अवां जे साम्हूं रखां थो। उल्हासनगर 5 नंबर में सरदार अर्जन सिंह ॼेठवाणी सूबेदार रहंदो हो। उनखे अचानक अधरंग थी पियो। संदसि अज़ीज़ डॉक्टर हीरानंद खत्रीअ खे घुरायो। उन डॉक्टर इलाज शुरू कयो, पर चङे वक़्त ताईं उन इलाज मां कोई फ़र्क़ु न पियो। सरदार अर्जन सिंह जो साईं जीवन घोट साहिब में ॾाढो सिदक हूंदो हुयो। हुन पंहिंजे परिवार वारनि खे चयो त मूंखे साईं जीवन घोट साहिब जन जे आस्थान ते वठी हलो। मां उन्हनि जी ही दवा कंदुसि ऐं दुआ भी वठंदुसि। सरदार अर्जन सिंह खे परिवार वारा साईं जीवन घोट साहिब जन वठी आया। परिवार वारनि मिली साईं जीवन घोट साहिब जन खे अर्ज़ु कयो त साईं, पंहिंजे प्रेमीअ ते पंहिंजी दया कयो ऐं सफ़ायात करियो। साईं जन आज्ञा कई त हिन खे डॉक्टर खत्रीअ जी दवा भी पीआरियो ऐं रोज़ पनीर भी पीआरियोसि। कंदो मुंहिंजो साईं सेऊराम, सभु भली थींदी। उन वक़्तु सियारे जा ॾींहं हुया। भाई अर्जन सिंह जे परिवार वारनि डॉक्टर हीरानंद खत्रीअ वटि अची उनखे चयो त साईं जीवन घोट साहिब जन भाई अर्जन सिंह खे पनीर पीआरण जी आज्ञा कई आहे ऐं गॾोगॾु तव्हां जी दवा करण लाइ भी चयो आहे। इहो ॿुधी डॉक्टर पंहिंजी दवा ॾियण खां इनकार कयो ऐं संदन परिवार वारनि खे चयो त पनीर त थधो थींदो आहे ऐं वरी थधि जी मुंद में मरीज़ खे पनीर पीआरींदो त मरीज़ त अॻोपो छुटो। पर भाई अर्जन सिंह साईं जन जे ॾस में विश्वास रखी 3 ॾींहं पनीर पीतो त संदसि भाई अर्जन सिंह खे अधरंग मां पूरी तरह छुटकारो मिली वियो। इहा ख़बर ॿुधी डॉक्टर भी अचरज में पइजी विया। बोले सदगुरु साईं जीवन घोट साहिब की जय। प्रेमियों, अहिड़ीअ तरह साईं जन हिक प्रेमीअ खे सपने में दर्शन ॾेई उन जा दुख दूर कया। उल्हासनगर 5 नंबर में भाई परसोमल रहंदो हुयो। उनखे पथरीअ जी ॾाढी तकलीफ़ हुई। इन करे हमेशा पथरीअ जी पीड़ा में ही बेचैन हूंदो हो। हिक रात जो भाई परसेमल खे निंड में
सपने में साईं जीवण घोट साहिब जन दर्शन ॾेई चयो त प्यारा, तूं कारो लूण फक त तुंहिंजो दुख दूर थी वेंदो। सुबुह जो ही प्यारो कारो लूण खणी साईं जन जे दर ते आयो ऐं अची साईं जन खे पंहिंजे सपने जी ॻाल्हि ॿुधायईं। साईं जन भाई परसेमल खे उन वक़्तु ही कारो लूण फकायो। कुछ समय खां पोइ हिन प्रेमीअ खे पेशाब आयो ऐं पेशाब में सारी पथरी निकिरी वई ऐं भाई परसेमल जी पथरीअ जी पीड़ा दूर थी वई। बोले सदगुरु साईं जीवण घोट साहिब की प्रेमियों, साईं जीवण घोट साहिब जन पंहिंजे प्रेमियुनि जा अहिड़ा रोग भी पल में दूर कया जेके रोग ला इलाज हुया। हिक प्रेमीअ जो त पंहिंजी दवा ऐं दुआ सां कैंसर जो भयानक रोग दूर कयाऊं। मां इहा घटना भी अवां जे साम्हूं रखां थो। दिल्लीअ मां हिक प्रेमी साईं जन वटि स्वाली बणिजी आयो। तंहिंखे कैंसर जी तमाम तकलीफ़ हुई। हिन प्रेमीअ केतिरनि ही डॉक्टरनि जो इलाज कयो मगर दवाउनि सां दुख दूर कीन थियो। अखियुनि में पाणी आणे हिन प्रेमी साईं जन खे प्रार्थना कई त साईं, कैंसर जे रोग सां मुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी पई आहे। इन करे मुंहिंजा साईं मूंखे या त मारियो या वरी बचायो। संत त सदाई दयालु थींदा आहिनि। साईं जीवण घोट साहिब जन उन प्रेमीअ खे रखिया, धागो ऐं फकियूं ॾिनियूं। साईं जन जी रखिया ऐं फकियुनि अहिड़ो फेरो आंदो कि उन प्रेमीअ जे कैंसर जो रोग धीरे धीरे जड़ खां दूर थी वियो। बोले सदगुरु साईं जीवण घोट साहिब की प्रेमियों, साईं जीवण घोट साहिब जन जो त सॼो जीवन हमेशा ॿिए जी भलाई लाइ समर्पित थियो ऐं साईं जन जी करामतनि जा त अहिड़ा अखुट मिसाल आहिनि जेके कोई इंसान चाहींदे भी न ॿुधाए सघंदो। इंसान जी सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी पर साईं जन जे परोपकारनि जूं ॻाल्हियूं कीन खुटंदियूं। तंहिं करे कवि कल्पना थो करे। होया दीन दुखी जेके तिन जा दुख दूर करन। होया दीन दुखी जेके तिन जा दुख दूर करन। कृपा साईं जी ॾिसी डॉक्टर हैरान थियन। कृपा साईं जी ॾिसी डॉक्टर हैरान थियन। करे दुखड़न खां आझो, करे दुखड़न खां आझो करन प्या पंहिंजो रहम रहमानी। साईं जीवण घोट जी कहानी सब खे थो ॿुधाया ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी सब खे थो ॿुधाया ज़ुबानी। साईं जीवण घोट साहिब जन त अहिड़ा दानी दातार हुया कि जेके भी मंगता घुर्जाऊ साईं जन वटि काई भी घुर्ज खणी ईंदा हुया, उन्हनि घुर्जाउनि जा घरड़ा पंहिंजे अज़गैबी हथड़नि सां भरे छॾींदा हुया। कई अहिड़ा प्रेमी भी साईं जन वटि ईंदा हुया जिन जी गोद सूनी हुई। उन्हनि जी भी सदाई झोल साई कंदा हुया। सन 1951 में साईं जन जॾहिं हरिद्वार मां यात्रा करे वापस उल्हासनगर आया, उन वक्त साईं जन जे हिक प्रेमी सेठ वसणमल नई इमारत ठाराई। सेठ वसणमल अची साईं जन के अर्जी कई त साईं, तव्हां जी दया सां नई इमारत ठाराई आ। तव्हां अची पंहिंजे कृपा रूपी कदमन सां हिन इमारत के आबाद कयो। साईं जन
सेठ वसणमल जी अर्जी मञे कुछ ॾींहं अची उन इमारत में रहिया। उते हिकु ॾींहुं साईं जन चयो त असां हरिद्वार मां पुटनि जा गाॾा भराए आया आहियूं। उन वक़्तु उते हिकु माता साईं जन वटि सवाली बणिजी आई ऐं अची साईं जन खे वेनती कई त साईं पंहिंजे गैबीअ खज़ाने मां मूंखे पुटड़े जी बख़्शिश कयो। साईं जन उन माता खे रखिया ॾिनी ऐं पूरे 12 महीने उन माता खे पुटड़ो ॼायो। उन ॾींहंनि में जेके बि पुटनि जा सवाली साईं जन वटि ईंदा हुआ तिन सभिनी जी झोल साईं जन साई कई। साईं जीवण घोट साहिब जन त रिद्धिन सिद्धिन जा मालिक हुआ। स्वामी शांति प्रकाश महाराज जन भी साईं जीवण घोट साहिब जन के आकाशी संत करे सॾींदा हुआ। तंहिं करे कवि पंहिंजी कल्पना तो करे। घुर जाओ मंगतन जा सदा घरड़ा पया त भरन। घुर जाऊं मंगतन जा सदा घरड़ा पया त भरन। सुनी हुई गोद जंहिंजी तिन खे प्याला लॾेन। सुनी हुई गोद जंहिंजी तिन खे प्याला लॾेन। रिद्धि सिद्धि सां भरियल रिद्धि सिद्धि सां भरियल बणियो दरवेश दिल बरदानी। साईं जीवण घोट जी कहानी सबके तो ॿुधायां ज़ुबानी। साईं जीवण घोट जी कहानी सबके तो ॿुधायां ज़ुबानी। प्रेमियों, साईं जीवण घोट साहिब जन सैर ऐं सफ़र करण जा तमामु शौक़ीन हूंदा हुआ। हिकु दफ़ो साईं जन जी इच्छा थी त कुझु ॾींहं नासिक में वञी रहिजे। उन वक़्तु साईं जन जो ही हिकु श्रद्धालु प्रेमी भाई कन्यालाल साईं जन वटि आयो ऐं संतनि जे चरणनि में अची वेनती कयाई त साईं छंछरु ॾींहुं मुंहिंजे सुपुत्र जी शादी आहे। उन शुभ कार्य जे निमित्त सुभाणे घर में श्री गुरु ग्रंथ साहिब जन जो अखंड पाठ साहिब रखणो आहे। अवां सुभाणे पंहिंजे अंगण में हली पेर घुमायो। साईं जन चयो त अबा असांखे सुभाणे त नासिक वञणो आहे। भाई कन्यालाल वरी वेनती कई त साईं असीं अवां जा ही बालक आहियूं ऐं असां बालकनि जो नंग भी अवां खे ही खणणो आहे। पहिरियों बालक ते आशीर्वाद करे पोइ भले तव्हां नासिक वेंजो। साईं जन भाई कन्यालाल जो अर्ज़ु क़बूल कयो। सुभाणे ते साईं जन उल्हासनगर 1 नंबर में भाई कन्यालाल जे घर पधारिया। घर जा सभई भाती ऐं मिट माइट साईं जन जो दर्शन करे जाम गदगद थिया। साईं जन भाई कन्यालाल जे घर भोजन खाई संदसि सुपुत्र खे आशीर्वाद ॾेई कार में चढ़ी ड्राइवर खे चयाऊं त हाणे असांखे सिधो नासिक वठी हल। कार में साईं जन सां गॾु सेठ वसणमल भी हो। सेठ वसणमल साईं जन खे वेनती कई त साईं अवां खे बुखार आहे, अवां आस्थान ते हली करे आराम कयो। तंहिं ते साईं जन चयो त नासिक जी आब हवा तमामु सुठी आहे, उते सिहत पाण ई ठीक थी वेंदी। असां नासिक वेंदासीं। साईं जन उन ही कार में सिधो नासिक में श्री होलाराम कॉलोनीअ में पधारिया। नासिक जा प्रेमी साईं जन जो ओचितो आगमन ॾिसी ॾाढा ही प्रसन्नचित थिया। साईं जन नासिक में 2-3 ॾींहं रही चङी मौज मचायाऊं। उन खां पोइ साईं जन नासिक मां सिधो
बॉम्बे शांता क्रूज एयरपोर्ट ते आया। साईं जन सां गॾु उन समय 3 प्रेमी भाई किशनलाल, भाई जयराम दास ऐं भाई रमेश लाल हुया। साईं जन टिनी प्रेमियुनि समेत हवाई जहाज में चढ़ी दिल्ली रवाना थिया। दिल्ली में साईं जन हिक होटल में लथा। होटल में आराम करे साईं जन टैक्सी में चढ़ी सिधो मजनू टीला दरवेश साईं गोपाल दास जे आस्थान ते आया। उन समय उते बाबा नेवराज साहिब जन जो वरसी उत्सव मल्हायो वञे पियो। साईं गोपाल दास उन शुभ मौके ते साईं जीवन घोट साहिब जन खे ओचितो ॾिसी अति गदगद थिया ऐं हार्दिक स्वागत भी कयाऊं। बाबा नेवराज साहिब जन जे वरसी उत्सव में आयल भक्तन ऐं गायकन के साईं जीवन घोट साहिब जन खूब खर्चूं ॾिनाऊं। साईं जीवन घोट साहिब जन के बाबा गोपाल दास साहिब जन पंहिंजे स्थान ते ही रहण लाइ वेनती कई, मगर साईं जन चयो त असां होटल में लथल आहियूं, उते ही वञी आराम कंदासीं। साईं जन साईं गोपाल दास साहिब जन खां मोकलाए सिधो होटल में आया। उन ॾींहुं रात जो साईं जीवन घोट साहिब जन पंहिंजी सिहत ठीक महसूस न कई, इन करे रात जो पाण भोजन न खाधऊं। बाक़ी टिनी शेवादारनि खे भोजन खारायो। ॿिए ॾींहुं साईं जन जीअं सुबुह जो आराम करे उथिया त पाण भी खीर पीतऊं ऐं प्रेमियुनि खे भी खीर पीआरियऊं। मंझंदि जो शेवादारी साईं जन खे ज़ोर ॾेई रहिया हुया त उन वक़्तु साईं जन खे लघु शंका जो ख़्यालु थियो। लघु शंका करण लाइ साईं जन जीअं उथिया त संदन साईं जन जा लिंग ॾखण लॻा। शेवादारियुनि मिली साईं जन खे पलंग ते लेटायो। साईं जन कुझु शारीरिक पीड़ा भी महसूस कई। तुरंत शेवादारियुनि होटल जे मैनेजर खे डॉक्टर खे घुराइण लाइ चयो। होटल जे मैनेजर डॉक्टर खे फोन करे फौरन ही होटल अचण लाइ चयो, मगर डॉक्टर अचण में देर कई। वरी ॿिए डॉक्टर खे फोन करे घुरायो वियो ऐं थोड़े ही वक़्त में साईं जन जी हालत तमाम गंभीर थी वई। जीअं डॉक्टर आयो, मगर तेसी ताईं शाम जो 5:30 बजे साईं जन ज्योति जोत समाइजी विया। 29 मई सन 1975 जो उहो कारो ॾींहुं, जंहिं ॾींहुं असां सभिनी खे पंहिंजे मुर्शिद सां विछोड़े छॾियो। हेॾा जीअं ई उल्हासनगर में इहा दुखदाई ख़बर पहुती कि असांजे दिलनि जो मालिक, असांजो महबूब असांखे अकेलो करे वियो, तीअं ई सॼे उल्हासनगर में हाहाकार मची वियो। चारों तरफ़ गम जी घटा छाइजी वई। हज़ारे प्रेमियुनि जी अखियुनि मां ज़ारो ज़ार आंसू वहण लॻा। उन वक़्तु साईं रूपाराम साहिब जन पाण सां हवाई जहाज रस्ते 2 प्रेमी वठी दिल्ली पहुता। उतां साईं जीवन घोट साहिब जन जो अस्थूल शरीर खणाए सिधो उल्हासनगर पंहिंजे आस्थान ते आया, जिते हज़ारे प्रेमी साईं जीवन घोट साहिब जन जे अंतिम दर्शन लाइ आयल हुया। उन वक़्तु बंबई ऐं उल्हासनगर जे 5 नंबरनि जा संत महात्माऊं, जंहिंमें स्वामी शांति प्रकाश महाराज, साईं गोपाराम साहिब, साईं आत्माराम साहिब, स्वामी चरणदास महाराज, संत देवदास, संत भाई खानूराम साहिब ऐं ॿिया भी केतिरा ही गुणी गुणवान विद्वान साईं हरचूराम साहिब जे आस्थान ते पहुची विया। उन दुखदाई मौके ते स्वामी शांति प्रकाश महाराजन मारू राग में ही भजन गायो। हलंदा हलन था यार, जेके हुया मन जामेली, मन जामेली, मन जामेली, मन जामेली, मन जामेली। हलंदा हलन था
ॾिसंदे ॾिसंदे वञन लॾींदा अंगण अबाणा वतन छॾींदा थींदा वञन था धार जेके हुया मन जा मेली मन जा मेली मन जा मेली हलंदा हलन था हलंदा हलन था वञण महिल भी न मोकिलायो हिकिड़ो अखर भी न ॻाल्हायो हुकुम मञी थिया तैयार जेके हुया मन जा मेली मन जा मेली मन जा मेली हलंदा हलन था हलंदा हलन था हुकुम हरिया जो ज़बरो आहे सघे न तंहिंखे को मोटाए छॾे हलिया संसार जेके हुया मन जा मेली मन जा मेली मन जा मेली हलंदा हलन था हलंदा हलन था सजण वञन था करे अकेलो कहे टेऊं थे मुश्किल मेलो रोवा तिन लाइ ज़ार जेके हुया मन जा मेली मन जा मेली मन जा मेली हलंदा हलन था हलंदा हलन था। इन भजन खां पोइ सभिनी संतन ऐं भक्तन साईं जीवण घोट साहिब जन खे पंहिंजी भाव भिनी श्रद्धांजलि ॾिनी। अचो त ही आख़िरी तुक में कवि कल्पना थो करे। हीअ फानी दुनिया छॾे वया ज्योति ज्योत मिली हीअ फानी दुनिया छॾे वया ज्योति ज्योत मिली करे हर दिलड़ीअ में घर वया मालिक साण मिली करे हर दिलड़ीअ में घर वया मालिक साण मिली अज भी त अमर आहिनि अज भी त अमर आहिनि धीरज अंग संग थींदा साणी साईं जीवण घोट जी कहानी सब खे थो ॿुधाया ज़ुबानी साईं जीवण घोट जी कहानी सब खे थो ॿुधाया ज़ुबानी। मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो बणी परोपकारी त हर हिक खे खुशहाल करे छॾियो बणी परोपकारी त हर हिक खे खुशहाल करे छॾियो हो आ
साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो। मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो। करे साईं जी सदा भगती, नाम में मन खे छॾियो लॻाए। करे साईं जी सदा भगती, नाम में मन खे छॾियो लॻाए। ॾिनल हुई तोहफ़े में शक्ति, ज्ञान जो दीपक सदा जलाए। ॾिनल हुई तोहफ़े में शक्ति, ज्ञान जो दीपक सदा जलाए। नीह वारी नज़र सां सभ खे तव्हां निहाल करे छॾियो। नीह वारी नज़र सां सभ खे तव्हां निहाल करे छॾियो। साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो। मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो। मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो। मुंहिंजा साईं जीवण घोट तव्हां कमाल करे छॾियो।